नाज़रीन, आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में असां अव्हांखे भलिकार। नाज़रीन, अॼु सॼे मुल्क में जेके चूंडनि जा फॉर्म भराया विया हुआ उम्मीदवारनि तरफ़ां उहे बहाल थियणु, मंज़ूर थियणु ऐं रद्द थियण जो सिलसिलो जारी आहे ऐं वॾे पैमाने ते फार्म बहाल थी रहिया आहिनि ऐं रद्द थी रहिया आहिनि। बदीन में डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा, डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जा फॉर्म रद्द थिया आहिनि, पर हसनैन मिर्ज़ा जा कुझु हिकु अधु सीटनि ते फॉर्म जेके आहिनि उहे बहाल थिया आहिनि। सो इहो उन खां अलावा हिकिड़ो इम्प्रेशन ठहे पियो त जेके PTI जा वॾे पैमाने ते फॉर्म रद्द थिया आहिनि, नून लीग जा कुझु फॉर्म रद्द थिया आहिनि, पीपल्स पार्टी जा पंजाब में फॉर्म 41 चवनि था रद्द थिया आहिनि, नून लीग जा रद्द थिया आहिनि, पर PTI जा वधि में फॉर्म रद्द थिया आहिनि। त इहो सिलसिलो जारी आहे। सिंध में बि फॉर्म रद्द थियनि पिया। शाह महमूद कुरैशी जो थरपारकर मां फॉर्म रद्द कयो वियो आहे। बहरहाल इहो त हिकिड़ो कानूनी प्रोसेस आहे। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा त थोरो सम्झणु खपे, फॉर्म रद्द थियण जो मक़सदु इहो आख़िरी लाइन न आहे। इन खां पोइ हू अपील बि थी सघे थी। ट्रिब्यूनल्स ठाहिया आहिनि, उहे ट्रिब्यूनल पंहिंजा फ़ैसिला ॾींदा। उन खां पोइ उतां जेको अपील ते करे सघे थो, जंहिंजो फॉर्म मक़सदु जंहिंजा एतिराज़ रद्द थिया आहिनि उहो बि अपील करे सघे थो। तंहिंजे करे इहो प्रोसेस अञा जारी आहे, अञा काशे फाइनल न आहे। फ़िलहाल पहिरें स्टेज में इहे फॉर्म वग़ैरह रद्द थिया आहिनि ऐं इन ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, हिन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था, ॾिसूं छा सूरत हाल बीहे थी। मूंखे जॉइन कयो आहे मुस्लिम लीग नवाज़ जे सीनियर अॻुवान सिंध मां साईं शाह महमूद शाह साहब। उहे नायब सदर आहिनि मुस्लिम लीग नवाज़ जा मरकज़ी, अॻु में सूबाई सदर हूंदा हुआ। अॼुकल्ह शहबाज़ शरीफ़ जा जॾहिं हिते आया हुआ त उन्हनि सां हू मौजूदु हुआ कुझु दौरनि में, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। त साईं वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। शाह साहब, शहबाज़ शरीफ़ साहब कल्ह आया, छा निकितो आहे JDA सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे, मुस्लिम लीग नवाज़ सां, MQM सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे, त इन धुरियुनि सां ॻाल्हि ॿोल में तव्हां वटि छा सम्झी सघूं था त छा अचीव थियो आहे? मां तव्हांखे अर्ज़ु कयां जी, जेसीं ताईं MQM जी ॻाल्हि ॿोल आहे, मां कोन ॻाल्हि ॿोल में अॼु कोन वियो हुउसि हुते। मूंखे चयो कोन वियो आहे। असांजी हिकिड़ी टीम आहे इहा, जेके 2-4 माण्हू हुन ॻाल्हि ॿोल में हूंदा आहिनि, जिन में 2-3 दोस्त आहिनि। इहो हिकिड़े ॻाल्हि जेको GDA वारनि सां ॻाल्हि ॿोल में त पोइ मां आउं कोन हुउसि, मौजूदु कोन हुउसि। जॾहिं मौजूदु माण्हू हुनखे कहिड़ी ख़बर आहे। जी, पोइ तव्हां त सीनियर पार्टी जा अॻुवान आहियो, तव्हांखे बि गॾु नथा रखनि छा इन्हनि अहम फ़ैसिलनि में? गॾु न, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। गॾु छो कोन्हे त हर इवेंट माण्हू साॻियो त कोन हूंदो। हाणे पोइ जो सॼो इवेंट मुख़्तलिफ़ PTM में हर जाइ ते ईंदो रहंदो आहे। मां इहो कोन कंदो आहियां। जॾहिं डिसीजन हूंदो आहे, पार्टी लीडर चवंदो आहे, छाकाणि फ़ैसिलो करण जा तमामु सारा इख़्तियारात मां तव्हांखे ॿुधायां, इत्तेहाद ठहण या न ठहण, इख़्तियारात जेके टोटल क़ाइद बि नवाज़ शरीफ़ खे ऐं मरकज़ी सदर शहबाज़ शरीफ़ खे आहिनि। बाक़ी सभु ॻाल्हि इहा ॿुधी आहे। हाणे त शहबाज़ साहब वियो MQM सां ॻाल्हायो, मां जॾहिं ॻाल्हि ॿोल में होसी कोन, मूंखे ख़बर कान अथई। जीअं तव्हां सम्झो था त साईं त MQM सां जेको ओवरऑल ॻाल्हि थी हुई, जेका ज़ाहिर मीडिया में रिपोर्ट बि थी आहे, पहिरीं ॻाल्हि ॿोल मां शुरू मां अॼु खां पहिरियों दफ़ो मां वियोसि जंहिंमहिल साद रफ़ी खे सभु हुआ। उन में इहा ॻाल्हि हुई त सिंध खे तक़सीम करण वारी ॻाल्हि बिल्कुलु कोन हुई। इहा डिस्कशन बि न हुई। शायदि मुंहिंजे करे वेठो तंहिंजे करे ॻाल्हि ॿोल न थी हुजे, पर अहिड़ी ॻाल्हि कान हुई। जी, अच्छा साईं, हाणे इख़्तियारात तक़सीम जी ॻाल्हि थी आहे, कॾहिं मकानी इदारनि खे इख़्तियार ॾिना वञनि, इहा ॻाल्हि थी आहे। माना सूबे खां वठी इख़्तियार ॾिना वञनि मकानी इदारनि खे। ॾिसो, मां पाण त सियासी कारकुन, मां पंहिंजे मुल्क ॾियां थो। मां चाहियां त मज़बूत मरकज़ न हुजे, मरकज़ खां इख़्तियारनि जी तक़सीम थियणु खपे, जीअं अहिड़ी तरमीम थी आहे सूबनि जे। बिल्कुलु ठीकु आहे, पर सूबनि खां हेठि मकानी इदारा दुनिया सॼी बि रहियो आहे। मकानी इदारा त इहे न रुॻी कराची हैदराबाद, मकानी इदारा माना कश्मीर खां कराची ताईं जेके बि इदारा आहिनि, यूनियन काउंसिल आहिनि, टाउन कमेटी, उन्हनि वटि इख़्तियारात वञणु खपनि। ईअं जमहूरियत जो बुनियादी उसूल आहे। जी, त उनमें त पोइ साईं त पोइ आइन में तरमीम करणी पवंदी न, उन्हनि जे लाइ आइन में तरमीम करणी पवंदी। जॾहिं नई इलेक्शन थी न, पोइ ज़रूरु हुन ते जेका एग्रीमेंट थी, सभु जमायतुनि ते इतफ़ाक़ थियो त हिन ते कंसेस थियणु खपे, इतफ़ाक़ न थियणु खपे। अगरि इतफ़ाक़ न खां सवाइ भौचाल थी वेंदो। तंहिंजे करे हुन में आइन में तरमीम जो वक़्तु आयो, जॾहिं हीअ 24 जी इलेक्शन थी फेबरवरी, उनखे पोइ जॾहिं नई पार्लियामेंट ईंदी, नेशनल असेंबली ऐं पंहिंजो सूबाई असेंबलियूं ऐं सेनेट, पोइ तय बि थींदो। जी सर। हाणे साईं अर्ज़ु तव्हांजो मुस्लिम लीग नवाज़ जो कराची में असां ॾिठोसीं त हिकिड़ी सीट ते वॾो ज़ोर आहे, जेका बल्दिया वारी सीट आहे NA 242। त छा शहबाज़ शरीफ़ लाइ कराची मां इलेक्शन विढ़णु तमामु घणो ज़रूरी आहे, जंहिंजे लाइ सॼी इहा ॻाल्हि ॿोल थिए पई? न, ईअं न आहे। ॾिसो, तव्हांखे विसरी वई शायदि ॻाल्हि।
2018 में जॾहिं आऊं सिंध जो सदर हुउसि न, जी तॾहिं मूं शहबाज़ शरीफ़ खे तजवीज़ ॾी त साईं सिंध खे ओन कयो, सिंध खे ओन कयो, ऐं तव्हां महिरबानी करे सिंध जो दारुल ख़िलाफ़ कराची आहे, उन में तव्हां इंतिखाबात लड़ो बीहो। त छो जो सिंध जे माण्हुनि खे इहो अहसासु थिए त तव्हां हिकु क़ौमी पार्टी आहे, उन में बीहो। हुन महिरबानी करे मुंहिंजी हिन ॻाल्हि खे कंसीडर कयो ऐं अमल कयो। बाक़ी हींअर बि शहबाज़ साहिब अकेली सीट लाइ कोन पियो करे। शहबाज़ साहिब पार्टीअ जो मौक़िफ़ इहो आहे त कराची खां कश्मीर ताईं कोशिशि कयूं त सिंध में PML जो सीटूं करे। असां सां इलेक्टोरल ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पई, कुझु कुझु थियूं आहिनि, कुझु जूं कोन थियूं आहिनि। ऐं कराचीअ में बेज़ोर इहो आहे त इहे न आहे त कराची में हिकिड़ी सीट, हिकिड़ी सीट शहबाज़ साहिब जी ज़ाहिर सीट आहे, उन आहे। हाणे हींअर मुंहिंजी बि सीट आहे 230 मलीर 2। अच्छा, तव्हां मलीर तव्हांखे मां बीठो मुंहिंजो बाल ज़रूरु उते बि त ॻाल्हि पोइ थींदी न। ऐं ॿिया बि हल्का आहिनि, सूबाई सिविल जा ॿिया बि हल्का आहिनि। इनशाला सभिनी ते ॻाल्हि असीं पंहिंजी पार्टीअ जे सभिनी माण्हुनि गॾु खणी हलंदासीं, सभिनी जी एडजस्टमेंट चाहींदासीं। GDA सां छा ॻाल्हि ॿोल थी आहे सर? GDA ज़ाहिर तव्हांजो थोरो नेचुरल अलाए हिकिड़ो फोर्स आहे, मुख़्तलिफ़ जमायत जो इतिहाद आहे। GDA हिकु पॉलिटिकल पार्टी न आहे, GDA मुख़्तलिफ़ जमायत जो आहे, जंहिंमें फंक्शनल लीग आहे, जंहिंमें ACUP आहे, मुख़्तलिफ़ ॿियूं पॉलिटिकल पार्टियूं बि आहिनि। GDA जी अलायंस आहे। मुस्लिम लीग एन बि हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे। जेकर GDA सां ॻाल्हि ॿोल थिए त बहितर आहे, भले थिए। तव्हांखे ॿुधायां, जमहूरियत में थींदो आहे, जमहूरियत में थींदो आहे त सियासी जमायत इलेक्शन में हिकु सां अॼु तव्हां सुभाणे तव्हां थींदो आहे, उहा सीट एडजस्टमेंट करे थींदे। इहे बि थींदो आहे त लोकल माण्हू ॾिसंदो जेको इलेक्शन बीहंदो त बाबा जेकर मूंखे फलाणी दोस्त सां सूट करे थी त उन सां अलायंस कंदो आहे। कुझु ॾे वठी, किथे सूबाई असेंबली छॾणी परे, किथे क़ौमी असेंबली छॾणी परे, हिक ॿिए खे ॾे वठी कबी आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां अॻे बि शुरू में तव्हांखे विसरी विया आहे त असां PTM में आहे, PTM में पीपल पार्टी बि न हुई न, त हुन में सभई जमायतूं MKM में हुई, JUI बि हुई। कल्ह त इहो जेका अॼु जी सूरत इलेक्शन ते जेका इलेक्शन अचे, अञा टाइम अचे, ॻाल्हि ॿोलियूं हलनि पियूं। जेकर सीट एडजस्टमेंट जी थी, GDA वारनि तजवीज़ कयो आहे त जेकॾहिं हर जमायत ॿ कारपोरेशन रुकन जो कमेटी ठाहियो त पोइ सीट एडजस्टमेंट इहो ॾिसूं त उहो करे अमल थिए। असांजी पार्टी जी बि लीडरशिप कुझु न कुझु तय करे पोइ उहे ॿ माण्हू कहिड़ा हूंदा ॾींदी त उहे बाइख़्तियार हूंदा। शाह साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि, तव्हां सेंट्रल लीडर आहियो आहे, सेंट्रल मां अॻे बि अर्ज़ु कयो त डिसीजन मेकिंग में तव्हांजो वॾो रोल आहे। हिकिड़ी ॻाल्हि हिते फील कई वञे पई सॼी सिंध में, शहबाज़ शरीफ़ अचनि था एयरपोर्ट ते लही कराची मां थी वापसि हलिया वञनि था। नवाज़ शरीफ़ साहब जो मरियम नवाज़ सिंध जे दौरे खां पंहिंजे बाक़ी सिंध जे ज़िलनि में दौरे खां छो कीॿाइनि पिया, छो नथा अचणु चाहिनि? इहा हिकिड़ी ॻाल्हि हले थी जनरली। तव्हांखे शायदि यादि आहे, मियां नवाज़ शरीफ़ 2013 में इलेक्शन में सिंध में जलसा पई कया ऐं अल्लाह में पाण हो ई कोन्हे थिए। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाए तव्हां, शहबाज़ साहिब 2018 में सिंध में जलसो कयो। इब्तिदाई इलेक्शन जी कैंपेन इब्तिदाई मुंहिंजे ॻोठ भाणो सभा थियुसि, शायदि तव्हांखे विसरी वियो आहे। इब्तिदा हुते वॾो जलसो थियो, माना इब्तिदा कराची खां कोन कई भाणो सघा या डिस्ट्रिक्ट मटियारी खां। इहा ॻाल्हि कोन्हे, कोन था कीबाइनि था। ऐं तव्हांखे जेकी यादि हूंदो न, कीबाईंदा त मरियम नवाज़ जो सखर में आई न पंहिंजो 26 डिसंबर ते, उहो 27 ते बेनरी साहिब जी शहादत नए दर वई त तव्हां ॾिसो न सखर में केॾो वॾो इस्तक़बाल थियो। सखर में एॾो वॾो इतमामु मुश्किल हो। मूंखे ख़ुदि बिलावल साहिब चयो त अंकिल एॾो वॾो तव्हां इतमामु करे वियो। मुंहिंजो हा पुटु बिल्कुलु करे वियुसि, तूं तोखे पार्टियूं ॾींदो आहीं, बिल्कुलु कबो, तोखे बि इख़्तियार, असांखे बि इख़्तियार। पर ॻाल्हि जलसो थियो, असांजी कन्वेंशन थी फर्स्ट क्लास, जंहिंमें असांजी पूरी डिवीज़न, लाड़काना डिवीज़न ऐं सखर डिवीज़न सभिनी जो रोल आहे। मां सिर्फ़ मां बि इनमें से तव्हां न आहे हाणे त इलेक्शन जो दौर आहे, हाणे नवाज़ शरीफ़ साहिब जो कॾहिं अचण जो प्लान आहे सिंध जे माण्हुनि खे ख़िताब करण लाइ? इंशाल्लाह जॾहिं इंतिखाबी अमल शुरू थींदो न, पेपर भरिजी पूरे टिकेटूं विराइबियूं न, त उन खां पोइ इंशाल्लाह ताला नवाज़ शरीफ़ सिंध जो दौरो कंदो ऐं जेको कराची खां वठी कश्मीर ते मुख़्तलिफ़ जाइ ते वेंदो। अच्छा, हाणे इनमें ॿियो हिकिड़ो अर्ज़ु कयां त हिकिड़ी इसाक डार साहिब जी बि स्टेटमेंट हुई, जिन जनरली PMLN जो मौक़िफ़ त अची चुको आहे,
पर सूबाई ख़ुदमुख़्तारी वारे मामले ते छा तव्हांजी पार्टी में अंदरि छा ॻाल्हि थींदी आहे जॾहिं इहे सभु शयूं तय थींदियूं आहिनि? साईं ॾिसो, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ पहिरियों माण्हू आहे जो पंजाब में लीडर पैदा थियो आहे जंहिं फिरोड ते हुन पार्टी GM जो नालो वठी ॻाल्हि कई, खान गफ़ार खान वरी खान जी गुफ़्तगू कई बिज़नेस जी में। ऐं ही पार्टी तव्हांखे विसरी वियो त जॾहिं सूबाई ख़ुदमुख़्तियारी हालत हीअ त जॾहिं इक़्तिदार थियो त 2013 में त मीर हासिल बिज़नेस जी पार्टी नेशनल पार्टीअ खे डॉक्टर मालिका खे चीफ मिनिस्टर ॾेई छॾियो ऐं पंहिंजे महमूद खान चगरई जे भाउ खे गवर्नर ॾिनो। माना असीं हींअर अख़्तर बेगर सां गॾु ऐं तव्हांखे विसरी वेई यादि हूंदो त जलाल महमूद शाह सां ACUP सां नवाज़ शरीफ़ मुआहिदो कयो ऐं इहा ॻाल्हि आहे सूबाई ख़ुदमुख़्तियारी बिल्कुलु घुरूं था, सूबाई ख़ुदमुख़्तियारी घुरूं था। क्या जेको असुर माण्हू फ्यूडल्स वटि न हुजे, अवाम वटि हुजे। सूबाई ख़ुदमुख़्तियारी जो नालो आहे ग़रीब खे रोज़गार मिले, सिंध जे मिसकीन माण्हू खे नौकरी मिले, बुखे बेरोज़गारी ख़तम थिए, इलाज मिले, रस्ता रोड मिलनि। इंशाअल्लाह ताला असीं सूबर खे वधो त ख़ुदमुख़्तियार बनाए ऐं मकानी इदारनि खे वधे त ख़ुदमुख़्तियार बनाईंदासीं। जॾहिं नई असेंबली ईंदी हुन में पार्लियामेंट में इहो तरमीम कराए असीं इहो कराईंदासीं। जीअं अरिड़हीं तरमीम बहितरीन, अगरि को अरिड़हीं तरमीम जे ख़िलाफ़ साज़िश करूं त उहा कान कामयाबी ईंदी। साईं मुंहिंजो आख़िरी सवाल तव्हांखे इहो हूंदो त असां ॾिठो आहे त पंजाब में ज़ाहिर आहे PTI स्ट्रगल करे पई, हुन जा फार्म रद्द थियनि पिया, गिरफ़्तारियूं बि थियनि पियूं, सॼो सिलसिलो जारी आहे। पर छा मुस्लिम लीग नून मुक़ाबिलो PTI सां नथी करणु चाहे, उनखे अचनि मैदान में हुन सां मुक़ाबिलो कनि? नून लीग तमामु वॾी पार्टी आहे पंजाब में, वॾो वोट ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायो। जी हा, मां तव्हांखे नून जी हुकूमत हिन करे केयर टेकर आहे। ॿी ॻाल्हि पर असीं बिल्कुलु जमहूरियत माण्हू आहिनि, जमहूरियत पसंदि आहे। असीं कतनि न चाहींदासीं त 1977 वारियूं हालतूं थियनि। 1977 में थियो उन वक़्तु को केयर टेकर सेटअप कोन हो, उन शहीद तालिब भुट्टो ख़ुदि वज़ीर हो, अहिड़ी फिज़ा पैदा थियणु कोन ॾींदासीं। इंशाअल्लाह मुस्लिम लीग हर फील्ड ते इलेक्शन कंदी। ऐं तव्हां त PTI आहे छा? PTI बेसाखे ते आई, PTI खे आंदो कंहिं? PTI खे बि उन्हनि आंदो जिन नवाज़ शरीफ़ कढियो। PTI तव्हांखे यादि रखणु मुस्लिम साहिब, भला इहो इंसाफ़ हो त तव्हां हयात नाहिल कयो नवाज़ शरीफ़ खे, तव्हां कमिटसार कयो, तव्हां हयात कयो नाहिल ऐं उनखे असांजे PMLN खे असां इलेक्शन लड़ण त छा परे, पर बिल्कुलु जेको फार्म जो ॻाल्हि खे परे बिल्कुलु मुकमल तौर ते रिज़ल्ट बि बदिलाए थी वई। जी ऐं कंहिं वक़्तु ख़बर पई असां खटी वई ॾिसो हाराईंदासीं। तव्हांजा मुखालिफ़ चवनि था हाणे वरी तव्हांखे फैसिलिटी मिले पई, चवनि था त नवाज़ शरीफ़ साहिब खे इस्टेब्लिशमेंट तरफ़ां काफ़ी सपोर्ट आहे। साईं इहो माण्हू ॾिसो, इस्टेब्लिशमेंट दुनिया जी हक़ीक़त आहे। इस्टेब्लिशमेंट जेका आहे न, अमेरिका में बि पेंटागोन बि आहे, CIA बि आहे, कांग्रेस बि आहे, प्रेसिडेंसी बि आहे न, ऐं बर्तानिया में बि पार्लियामेंट बि आहे, बादशाह या रानी भी होती है, पार्लियामेंट भी होती है। इस्टेब्लिशमेंट हर दुनिया में होती है। इस्टेब्लिशमेंट पंहिंजे पार्लियामेंट जो रस्तो गजल हूंदो आहे। असीं चाहियूं छा था त अहिड़ो दौर हुजे जंहिंमें पार्लियामेंट जी बालादस्ती हुजे, आइन सुप्रीम हुजे, अदलिया आज़ाद हुजे ऐं मुक़ररा माना पार्लियामेंट जो बालादस्ती हुजे, अदलिया आज़ाद हुजे, इंतिज़ामिया खे पंहिंजे इख्तियारात हुअणु खपे ऐं बेरा वारा वेही रहे ऐं हर को पंहिंजे डोमेन में रहे। ठीकु साईं, वरी महिरबानी। शाह साहब तव्हां असांखे टाइम ॾिनो। शाह महमूद शाह साहब पाकिस्तान मुस्लिम नवाज़ जा सीनियर नाइब सदर आहिनि ऐं अॻु में सिंध मुस्लिम लीग नवाज़ सदर हूंदा हुआ, हाणे बशीर मेमण साहब अची विया आहिनि, त पॉलिटिकल प्रोसेस में हुन सां गॾु हूंदा आहिनि। त असां कोशिशि कईसीं मुस्लिम लीग नवाज़ जो हिन हवाले सां मौक़िफ़ साम्हूं अचे। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां पंजाब जी ऐं बाक़ी इन सॼे पंजाब में इस्लामाबाद में जेका सूरत हाल आहे चूंड अमल जी, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकिड़े ब्रेक खां पोइ। नाज़रीन, वेलकम बैक। असांखे हाणे असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे
सियासी जेका उथल पुथल लगी पई है इलेक्शन वाली जेका हुंदी है उनमें सीनियर सहाफ़ी जर्नलिस्ट हैं जियो टीवी सां दी न्यूज़ से ताल्लुक़ है फ़खर दुरानी साहब। फ़खर, बहुत शुक्रिया, आपने हमें इस्लामाबाद से ज्वाइन किया। फ़खर, नून लीग ने आज से जलसा शेखुपुरा में शहबाज शरीफ ने खिताब किया, तो लग रहा है कि आज से उनको पता चला है कि इलेक्शन हो रहा है और अब कोई एक्टिविटी नजर आ रही है, वरना बीच में तो सिर्फ पार्लियामानी बोर्ड के इजलास ही चल रहे थे। मोहसिन साहब, मेरे लिए भी ये एक बड़ी हैरानगी की बात थी, जहां सारी सियासी जमातें, चाहे पीटीआई भी है जिसको लेवल प्लेइंग फील्ड का जो कह रहे हैं कि हमें नहीं मिल रहा, वो भी किसी न किसी तौर पे सियासी तौर पे हलचल उनकी नजर आती थी। उसके अलावा पीपल्स पार्टी का आपने देखा है सिंध में भी उन्होंने वो काफी मुतहरिक है। उसके अलावा बलूचिस्तान में भी हालिया उन्होंने दौरे किए हैं, जरदारी साहब ने भी, बल्कि यौम तासीस भी उन्होंने वहां पे क्वेटा में ही जाके वो किया। तो ये मेरे लिए एक बतौर सहाफी अचंभे की बात थी कि जो मुस्लिम लीग नून की आला क़यादत है वो क्यों इनएक्टिव है, ना कोई वो सियासी जलसे हो रहे हैं, ना उसके अलावा कोई अभी तक मंशूर का ऐलान किया है, ना टिकट्स का ऐलान किया गया है। तो बतौर सहाफी मैंने अपने तौर पे भी काफी सारे जो नून लीग के अपने अमायदीन हैं और जो सियासी रहनुमा है उनसे पूछा है कि इसकी आखिर वजह क्या है कि मुस्लिम लीग नून अभी तक एक्टिव नहीं है सियासत में। तो आज जैसे अभी आपने बताया कि उनका पहला शेखुपुरा में जलसा है, तो जो रीजन मुझे जो पार्टी रहनुमाओं ने बताई वो ये कहते हैं कि जो पार्टी के अंदर टिकट्स के हवाले से उनकी काफी ज्यादा एक मसरूफियात थी, फाइनल करना था हर हलके के हवाले से, क्योंकि इनका ज्यादातर जो फोकस है वो पंजाब में ही जो कौमी असम्बली की सीटें हैं, क्योंकि पंजाब में 141 कौमी असम्बली की सीटें हैं, तो वो अगर उस पर ही ज्यादा फोकस करें तो मेजॉरिटी, एक सिंपल मेजॉरिटी जो फोकस किया जा रहा था कि वहां से ही हासिल करके हम जो मरकज में हुकूमत बनाने के हवाले से, तो उसी में ही, क्योंकि आईपीपी के हवाले से भी इनके काफी इख्तलाफात ऐसे आ रहे थे कि जितनी सीटें आईपीपी डिमांड कर रही है, जो इस्तेकाम पाकिस्तान पार्टी है, वो शायद मुस्लिम लीग नून उसके ऊपर अग्री नहीं हो रही। उसके अलावा जो बाकी जमातों से छोड़ के मुस्लिम लीग नून में शमूलियत अख्तियार कर रहे हैं, उस हवाले से भी काफी कशमकश थी। ये पार्टी जो रहनुमा है वो बताते हैं। तो जो बेसिक रीजन थी वो यही थी कि जो पार्टी टिकट्स हैं किनको दिए जाए, इसी वजह से जो पार्टी की ज्यादातर मसरूफियात रही। लेकिन वो कहते हैं कि अब आपको नजर आएंगे कि जो मुस्लिम लीग नून की आला क़यादत है वो जलसे भी करेगी मुख्तलिफ जो शहर है उसमें, और उसके साथ साथ जो अपना पार्टी का मंशूर है या वो भी ऐलान किया जाएगा बाकायदा तौर पे। तो फ़खर, ये इसका मकसद ये होगा, चलें एक पॉलिटिकल पार्टी है, पाकिस्तान की बड़ी पॉलिटिकल पार्टी है और पंजाब की सबसे बड़ी पॉलिटिकल पार्टी है मुस्लिम लीग नवाज, तो आप समझते हैं कि ये जो टिकट्स डिस्ट्रीब्यूशन का मामला है विद इन पार्टी और विथ अलाइज, इफ अगर आईपीपी के साथ हो जाता है, तो ये क्या मैनेज कर पाएंगे और ये बड़ा स्मूथ चल जाएगा जैसे मुस्लिम लीग नून अभी चाह रही है? मुझे नहीं लगता, क्योंकि जो सियासी जमातें, अगर आप एलाइज के साथ कभी हुकूमत बनाए या इवन पार्टी जो टिकट डिस्ट्रीब्यूशन है वहां पे भी कोई कभी 100% किसी से खुश नहीं होते। और खासतौर पे अगर मुस्लिम लीग नून के अंदर ये आवाजें उठ रही हैं कि जिन जो सियासी रहनुमाओं ने पिछले जो 2016 ऑनवर्ड मुस्लिम लीग नून के हवाले से जितने भी केसेस थे या जिन हालात से वो गुजरी थी, और जिन सियासी रहनुमाओं ने कुर्बानियां दी हैं जो पिछले 5-6 सालों में, प्रेफरेंस उनको दी जानी चाहिए, उनको ही फोकियत दी जाए तो ज्यादा बेहतर है, बजाय इसके कि जो लोटे हैं हर इलेक्शन से पहले जो है वो पार्टी बदलते हैं उनको दी जाए। तो ये रेजिस्टेंस विद इन पार्टी भी मुझे नजर आती है कि जो मुस्लिम लीग नून की अलग क़यादत है वो शायद मेजॉरिटी हासिल करने के लिए ये कोई सीट एडजस्टमेंट है या जो इलेक्टेबल सो कॉल्ड होते हैं उनके साथ कोई इस तरह का मैकेनिज्म तैयार करके, ताकि जो पंजाब में ज्यादा से ज्यादा सीटें जीती जा सकें। तो ये रेजिस्टेंस बज़ाहिर भी नजर आती है कि जो पार्टी के जो जिन्होंने उसके लिए पार्टी के लिए दी हैं कुर्बानियां, उनके और जो नए शमूलियत वाले हैं उनमें रेजिस्टेंस का मुझे नजर आता है। कोई स्मूथ सेलिंग नहीं होगी मैं समझता हूं मुस्लिम लीग नून के हवाले से भी। और फिर अगर आईपीपी के साथ आप सीट एडजस्टमेंट का देखें तो वो भी जितना उनका शेयर बनता है शायद वो उससे ज्यादा डिमांड कर रहे हैं। तो ये एक कोई मुझे नहीं लगता कि एक आने वाले दिनों में शायद कोई बखूबी जो सरअंजाम पाए ये जो मरहला है। फ़खर, रावलपिंडी डिवीजन की क्या सूरत है? क्योंकि रावलपिंडी डिवीजन में कोई हलचल हमें नजर नहीं आ रही, इन सेंस के राजा परवेज शरफ साहब ठीक है वो अपने गोजर खान के इलाके में काम कर रहे हैं, चौधरी निसार साहब की बड़ी नजरें सबकी सारे मुल्क की लगी हुई कि क्या उनकी क्या एक्टिविटी है चकवाल में?
चौधरी निसार साहब का हाल ही में एक तो उन्होंने कोई जो वो पब्लिक रैली है या एक गैदरिंग है या जलसा है उससे खिताब किया है। मैं समझता हूं कि जो एक उनकी शुरू से ही वो एक आबाई सीट है, उससे तो वो उनकी वो पोजीशन हो सकती है, लेकिन जो इस दफा उम्मीदवार उनके बेटे हैं वो कोई इतना ज्यादा मुझे उनमें करंट नहीं नजर आया कि वो अपने वालिद की तरह जो है वो सियासत में उसी तरह नाम पैदा कर सकेंगे जैसे चौधरी निसार साहब ने खुद किया था। ओवरऑल भी देखें, अगर रावलपिंडी का देखें तो मुझे अभी तक किसी जमात की तरफ से कोई वो एक्टिविटी नजर नहीं आ रही रावलपिंडी डिवीजन में कि कोई जलसे हों, कोई कॉर्नर मीटिंग्स हों, कोई मुलाकातें जोड़ तोड़, वो अभी तक मुझे कोई नजर नहीं आ रहा। शेख रशीद का जो है वो देखा है कि एक आध दफा वो अपनी तस्वीरें जिस तरह वो सोशल मीडिया के ऊपर, लेकिन वो भी कोई कॉर्नर मीटिंग्स या उससे कोई खिताब नहीं कर रहे। शायद उनको भी कशमकश है इस हवाले से कि जो पीटीआई का एक उनको जो बैक किया जाता है या उनको सपोर्ट दी जाती है पीटीआई की तरफ से, पीटीआई खुद जो जिन हालात से वो गुजर रही है, तो शेख रशीद मेरा ख्याल है वो इस कशमकश में है कि अगर पीटीआई का वो सहारा लेके कैंपेन शुरू करते हैं, कहीं ऐसा ना हो कि वो खुद भी जैसे बाकी पीटीआई के रहनुमाओं के कागजात मुस्तरद हो गए हैं तो कहीं उनका भी यही हशर ना हो। तो मैं समझता हूं कि अभी तक रावलपिंडी डिवीजन में भी कोई उस तरह का जो सियासी गर्मा गर्मी है या माहौल नजर नहीं आ रहा जो कि होना चाहिए था। इलेक्शंस में आप देखें कि कितना अरसा रह गया, सिर्फ एक महीने से कुछ दिन जो है वो। और इस्लामाबाद में फखर, इस्लामाबाद में क्या देख रहे हैं? इस्लामाबाद में भी चिराग तले अंधेरा ही है। इस्लामाबाद में भी अभी तक चिराग तले अंधेरा है। इसी वजह से मैं सवाल पूछा कि अभी तक क्यों नहीं कोई सियासी जमात उस तरह मुतारिक हो रही। पीटीआई की तो समझ आती है कि आज जो है वो मैसिव लेवल पे जो उनके उम्मीदवारान हैं उनके कागजात नामजदगी मुस्तरद किए गए हैं, लेकिन जो बाकी सियासी जमातें हैं उनको तो लेवल प्लेइंग फील्ड मिल रहा है, वो क्यों अभी तक मुतहरिक नहीं हो रहे? ये सवाल मेरे लिए भी हैरान कुन है। शायद उसकी एक वजह जो है वो यही है कि अभी तक ये किसी को भी कंफर्म नहीं हो रहा कि क्या वाकई 8 फरवरी को इलेक्शंस होंगे या नहीं होंगे। शायद जो मुझे एक रीजन लगती है उसकी ये तमाम सियासी जमातों की इनएक्टिविटी की, वो यही लगती है कि अभी तक किसी को ये कंफर्म नहीं हो रहा कि 8 फरवरी को इलेक्शंस होंगे भी या नहीं होंगे। फखर, यहाँ पर सिंध में तो बड़ी गहमा गहमी और जोड़ तोड़, खास तौर पर लोकल लेवल पर बड़ा जोड़ तोड़ शुरू हो गया है। मीटिंग्स हो रही हैं, एक दूसरे के साथ मुलाकातें हो रही हैं, प्रेस कॉन्फ्रेंस हो रही हैं, आना जाना लगा। तो यहाँ इलेक्शन का माहौल एक बन रहा है, चलो जल्द से बहुत ज्यादा नहीं हो रहा, लेकिन इलेक्शन का माहौल जरूर बन रहा है। ये हमें वहां पंजाब में वाकई भी सही बात है आपकी नजर नहीं आ रहा है, तो ये तो कंफर्मेशन होगी। लेकिन पीटीआई के साथ जो कुछ भी हो रहा है और जो भी सिलसिला है, लेकिन इसके बावजूद आपकी भी एक स्टोरी थी कि सबसे ज्यादा फॉर्म भी उन्होंने ही फिल किए हैं, उन्होंने ही सबमिट किए हैं। जी बिल्कुल, ये मेरी जो मुख्तलिफ पीटीआई के रहनुमाओं से भी बात हुई। एक तो इनको ये डर है कि अगर जो मेन कैंडिडेट है अगर उसके कागजात नामजदगी मुस्तरद हो जाते हैं तो उसका जो कवरिंग कैंडिडेट हो उसके जो कागजात जो है वो शायद मंजूर हो जाएं या उससे भी ज्यादा। तो इन्होंने ये बैरिस्टर गौहर ने जो अभी नए चेयरमैन है पीटीआई के, उन्होंने ये प्रेस कॉन्फ्रेंस करके भी बताया था इसकी रीजन के 2434 से उनके उम्मीदवारान ने कागजात नामजदगी जमा कराया। उसकी रीजन भी यही है कि अगर उनके मेन कैंडिडेट या कवरिंग कैंडिडेट के भी कागजात नामजदगी मुस्तरद होते हैं तो फिर उनके जो दीगर उम्मीदवारान होंगे उनके कागजात होंगे। लेकिन आज जो ऐलानात किए हैं उनके जो टॉप जो टियर है पीटीआई की, उनके तो ज्यादातर के कागजात नामजदगी मुस्तरद हो रहे हैं। और उसकी मैं समझता हूं कि ये जिस तरह पीटीआई ये कह रही है कि उनको लेवल प्लेइंग फील्ड नहीं दी जा रही, मैं आपको एक एग्जांपल कोट करता हूं जो उस्मान डार की वालदा के हवाले से उनके आज कागजात नामजदगी मुस्तरद हुए हैं। उनकी जो उस्मान डार की भाभी हैं वो कवरिंग कैंडिडेट थी उस्मान डार की वालदा की। इन दोनों का मैंने 2-3 दिन पहले भी ये स्टोरी की थी कि जो एतराज लगाया गया वो ये है कि उन्होंने एक प्लॉट था सियालकोट के अंदर ही वो कंसील किया है। आपको याद होगा 2016 में जो पैनामा पेपर था उसमें नवाज शरीफ को जो नायल किया गया था 621F के तहत, वो ये था कि उन्होंने बेटे से तनख्वाह जो लेनी थी वो डिक्लेयर करनी थी, तो उसकी बुनियाद के ऊपर उनको नायल किया गया था। तो यही जो ग्राउंड है वो उस्मान डार की वालदा के हवाले से कि उन्होंने प्लॉट डिक्लेयर नहीं किया। अब उसमें जो उनकी भाभी कवरिंग कैंडिडेट के तौर पे थी, वो आपको है अंदाजा कि जो कैंडिडेट चाहे वो मेल हो या फीमेल हो, वो अपने जो डिपेंडेंट है यानी स्पाउस बीवी है या शोहर है उसके भी तमाम तर एसेट्स को डिक्लेयर करना होता है। तो जो उनकी भाभी थी उन्होंने उमर डार के जो ये प्लॉट उनके नाम पे भी था वो डिक्लेयर नहीं किया। तो इसी तरह के अगर तो कोई जेन्युइन रीजन के ऊपर और जेन्युइन जो एतराजात हैं उसके ऊपर कोई कागजात नामजदगी मुस्तरद हुए हैं तो मैं समझता हूँ वो
कोई उस पर वो हर्ज नहीं है, लेकिन ओवरऑल अगर किसी पार्टी को टारगेट किया जाएगा तो ये मेरा ख्याल है मुनासिब नहीं होगा, और फिर ये इलेक्शन के ऊपर सवालिया निशान उठाएंगे। इसी लिए जो है सबसे ज्यादा पीटीआई ने जो है वो कागजात नामजदगी फखर ये बात तो दुरुस्त है कि हम लोग तो प्रो डेमोक्रेसी और प्रो पार्लियामेंट की बालादस्ती की हमेशा बात करते हैं और रहनी भी चाहिए, और इलेक्शन प्रोसेस में बिलीव करते हैं, पार्टी सारी इलेक्शन लड़े। लेकिन एक तो मामला ये है एक तरफ, लेकिन दूसरी तरफ आपने भी आइडेंटिफाई किया है कि जो पीटीआई का सोशल मीडिया का जो सिस्टम है वो वैसा का वैसे, उनमें कोई सुधार नहीं आया, वही फेक न्यूज, वही फेक खबरें, वही प्रोपेगेंडा, वही झूठी खबरें, वही जातियात के ऊपर उनके चल रहे हैं। तो इनका मकसद है इनको सुधरने का चांस नहीं है इनके सारे सोच को? बिल्कुल भी नहीं है। मैं देखिए, आप अगर इमरान खान की पूरी सियासत को देख लेना तो वो जो उनका सियासी स्टाइल है वो ये है कि ऑफेंस इज द बेस्ट डिफेंस, कि आप जितना ज्यादा अग्रेसिव होंगे, जितना ज्यादा आप चढ़ दौड़ेंगे किसी अपने मुखालिफ के ऊपर, उतना ज्यादा वो दबता जाएगा। वही पॉलिसी जो उनकी मेन स्ट्रीम सियासत में है, वही उनकी सोशल मीडिया के ऊपर है, वही उनकी मीडिया के हवाले से भी पॉलिसी है कि आप मीडिया को जितना दबा के रखेंगे उतना ज्यादा मीडिया आपके नीचे लग जाएगा। मैं 2 दिन पहले एक सोशल मीडिया के ऊपर एक ऑडियो क्लिप सुन रहा था, जो एक स्पेस में पीटीआई की जो सोशल मीडिया टीम है, जो कि ज्यादातर अब यूएसए से बैठ के वो कंट्रोल किया जा रहा है, उसमें वो बता रहे हैं कि किस तरह सियासी जो सहाफी हैं उनको टारगेट किया जाए, उनको ज्यादा से ज्यादा उनकी टाइमलाइन पे जाके गालियां दी जाए, तो उसके बाद ही जाके ये आपसे दब जाएंगे। अदरवाइज ग्राउंड के ऊपर हमारी जो वो पोजीशन नहीं है जो कि पहले होने चाहिए थी, क्योंकि उससे पहले ही ये 2018 में तो सबको पता है कि ये एस्टेब्लिशमेंट के जो कंधों के ऊपर चढ़ के इन्होंने हुकूमत की थी। अब जो है वो हालात उस तरह के नहीं है फेवरेबल, तो फिर उसका तोड़ इन्होंने यही निकाला है कि मुखालफीन को गालियां दी जाए, सहाफियों को गालियां दी जाए। जितना ज्यादा उनको दबाएंगे उतना ज्यादा जो है ये इनको ग्राउंड मिलेगा, और ये उन्होंने उससे नहीं सीखा। और उसमें मुझे जो अफसोस होता है कि हमारे कुछ सहाफी भी इसमें इस्तेमाल हो रहे हैं, और वो सहाफी रोजाना की बुनियाद के ऊपर झूठी खबरें जो है वो एडिटेड वीडियोज हैं, फोटोज हैं, वो लगा के पीटीआई के हक में ये प्रोपेगेंडा करे और झूठी खबरें फैला रही हैं, जो कि मैं समझता हूं कि ये इस हवाले से जो तमाम सहाफी बरादरी है उसको मिलकर ये जो झूठी खबरों का है उसका तोड़ निकाला होगा, वरना ये पीटीआई जो है वो उसी तरह अपना जो प्रोपेगेंडा जारी रखेगी। फखर, आपका बहुत शुक्रिया, आपने हमें ज्वाइन किया इस्लामाबाद से। नाज़रीन, फखर दुरानी सीनियर जर्नलिस्ट इस्लामाबाद में असांखे ज्वाइन कयो। उन्हनि तव्हां ॾिसो कीअं पंजाब जो ऐं इंक्लूडिंग इस्लामाबाद जो उन्हनि नक्शो सियासी ऐं इलेक्शन जो नक्शो तव्हांजे अॻियां रखियो आहे। पीटीआई सां छा पियो थिए, नून लीग छा पई करे, ऐं उनखे अलावा अहम ॻाल्हि जेका असां कईसीं त पीटीआई जो जेको सोशल मीडिया जो सिस्टम आहे उनमें सुधारो अचण जो को बि इम्कान नज़र नथो अचे, ऐं साॻी तरीक़े एॾियूं मारूं खाइण जे बावजूदि, एॾियूं तकलीफ़ूं सहण जे बावजूदि उन्हनि जी आदत उहो ई आहे। हालांकि इहो सिस्टम खे ख़तमु करण जी ज़रूरत हुई, जीअं नफ़रतूं घटि थियनि ऐं पॉलिटिकल प्रोसेस में सभिनी पार्टियुनि खे लेवल प्लेइंग फील्ड मिले ऐं पंहिंजे इलेक्शन विढ़नि जेको उनखे विढ़णो आहे। पर पीटीआई तरफ़ां अहिड़ो फ़िलहाल को उन्हनि जो शायदि नियत न आहे। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में पाणी जी जेका सूरत हाल आहे दस्तियाबी जी, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, वेलकम बैक। असां हिन सेगमेंट में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में पाणी जी दस्तियाबी जी जेका सूरत हाल आहे मुस्तक़बिल में, उन हवाले सां कुझु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छाकाणि त सिंध में जेका पाणी दस्तियाबी जी सूरत हाल आहे उहा हर ईंदड़ वक़्त में ख़राबु थींदी वञे पई। इहो इन्ही इन्वायरमेंट में जॾहिं क्लाइमेट चेंज लामारा ॾेई रही आहे, सिंध में क्लाइमेट चेंज जो जेको इन्वायरमेंट आहे, क्लाइमेट चेंज जो मक़सदु इहो आहे त कॾहिं ॿोॾूं थियूं थियनि, कॾहिं सोकड़ी थी अचे, कॾहिं पंहिंजो दरिया में अंदरि ॿोॾ आहे, कॾहिं दरिया खां ॿाहिरि ॿोॾ आहे। त पाणी जी जेका इरेटिक या सिचुएशन आहे, इन में सिंध जी जेका पाणी जी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल करणु ज़रूरी आहे। अॼुकल्ह त चलो वाराबंदी आहे सिंध जे मुख़्तलिफ़ इरीगेशन सिस्टम में, पर बहरहाल असांखे फ्यूचर खे ॾिसणो आहे ऐं इन हवाले सां पाणी जा माहिर आहिनि ऐं सिंध इरसा में सिंध जा मेंबर बि आहिनि। एहसान लगारी साहब असांखे जॉइन कयो आहे। उन्हनि कुझु न में हिकिड़ो तमामु बहितरीनु आर्टिकल बि लिखियो इन हवाले सां ऐं सुधारनि जे हवाले सां उन्हनि ॻाल्हि कई आहे त इहा जेका सूरत हाल असांखे साम्हूं मुंहुं ॾियूं पिया, इनखे कीअं मुंहुं ॾेई सघिजे थो, हींअर जेका सूरत हाल आहे उनखे कीअं मुंहुं ॾेई सघिजे थो। एहसान लगारी साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। इस्लामाबाद मां असां सां गॾु आहियो तव्हां। लगारी साहब, जेको पहिरीं त असांखे स्टेट ऑफ वाटर अवेलेबिलिटी असांखे ॿुधाइजो, जेको तव्हां चयो आहे जर जो पाणी बि ऐं ख़ुदिज़ार जेको दरियानि जो पाणी आहे, इन हवाले सां बहितरीन सिचुएशन न आहे फ़िलहाल, असां थोरो अबतरी ॾांहुं वञूं पिया।
बाबा साहब महिरबानी। हाणे इन में जीअं मूं तव्हां महिरबानी तव्हां कालम जो बि ज़िक्र कयो, उन में 3-4 शयूं अहम आहिनि। हिकु त जीअं पाणी जी विर्छ आहे सूबनि जे विच में, उनजो हिकिड़ो बुनियादी ढांचो 1991 वारो अकार्ड आहे। उहो पंहिंजी मारूज़ी हालतुनि जे हवाले सां इम्प्लीमेंट थिए थो, उनमें हेठां मथां आहिनि, पर हिकिड़ा माना एस्टेब्लिश्ड राइट्स आहिनि हर सूबे जा। अच्छा, उहो फ्रेमवर्क या घाड़ेटो पाणीअ जी गवर्नेंस ते घणो कोन थो ॻाल्हाए, पर उहो ॻाल्हाए थो त कहिड़े सूबे किथे ऐं कॾहिं केतिरो पाणी मिलंदो। ऐं अच्छा, ॿियो जेको तव्हां अहम ॻाल्हि कई त जेका इहा मौसमियाती तब्दीली आहे, बल्कि मौसमी जेका तब्दीली आहे ऐं उन जा असां असर ॾिसूं पिया, उन जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त पाणी जो जेको मिक़दार आहे उहो महदूद आहे, ऐं जीअं आबादी वधंदी, जीअं पाणी जो इस्तेमालु वधंदो त उन जी पर कैपिटा माना फी माण्हू जे हवाले सां उहा या दस्तियाबी घटिबी हिकु। ॿियो इहो त क्लाइमेट चेंज जे करे जेका पाणी जी अवेलेबिलिटी वधी कोन थी सघे, घटिजी सघे थी, वधी कोन थी सघे, एरेक्टिक थी सघे। जीअं तव्हां बिल्कुलु सही चयो, कॾहिं सैलाब त कॾहिं सोकड़ो, इन सभिनि शयुनि खे ज़हन में रखी करे शयूं करणियूं आहिनि। पर जेको पाणी जो जेको वॾो में वॾो मसइलो आहे न हक़ीक़त में, उहो पाणी जी स्केर्स माना जेका कमी आहे, अणाठ आहे या हेठि मथां आहे, उहो हक़ीक़त में पाणी जी गवर्नेंस जो मसइलो आहे, जंहिंखे पाण तर्ज़ हुकुमरानी चऊं था। ऐं छाकाणि त पाकिस्तान आलमी तौर ते तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां त भेट न आहे, पर तरक़ी पज़ीर मुल्कनि में बि तर्ज़ हुकुमरानी जे मिड़नी अंगनि अखरनि में हर गुज़रंदड़ ॾहाके ऐं साल खां पोइ वियो आहे। इन करे पंहिंजो उन जो मजमूई तौर ते पाणी जे सभिनि ज़रिए में विर्छ ते असरु पियो आहे। छाकाणि इंसाफ़ भरी जॾहिं विर्छ हूंदी या इंसाफ़ सिर्फ़ु पाणी जे तनाज़ुर में कोन ॾिसबो, माना जेकॾहिं को सिस्टम ठहियलु आहे जिथां जी पुलिस, रेवेन्यू, ॿिया खाता, आम माण्हू, नंढो माण्हू, वॾो माण्हू, उन जे विच में इहा उनखे ख़बर हूंदी त रूल ऑफ लॉ हूंदो, कानून जी हुकुमरानी थींदी, त उन नतीजे में पुछड़ी वारो खे बि पाणी मिलंदो त अॻे वारे खे बि पाणी मिलंदो। त इहो हिकु बुनियादी मसइलो आहे पाकिस्तान जो। लगारी साहब इन ते तव्हांजी जेका वाटर डिस्ट्रीब्यूशन जी तव्हां ॻाल्हि कई आहे, पहिरीं ॻाल्हि त पाणी घटि आहे ऐं घटि थींदो वञे पियो, पर जेको पाणी अवेलेबल आहे उनजी डिस्ट्रीब्यूशन में तव्हां पाण ख़ुदि बि इन जो ज़िक्र कयो आहे त जेको ताक़तवर आहे या जेको अमीर आहे या जेको वॾो ज़मीनदार आहे, उनखे पाणी जी विर्छ वधीक या उनखे प्रायोरिटी मिले थी, नंढो आबादगार ऐं जेको ग़रीब आहे या जेको हारी आहे उन में खे घटि मिले थी। जेकॾहिं डिस्ट्रीब्यूशन कुझु बहितर थिए त पाणी जी सूरत हाल बहितर थी सघे थी। मां इहो सही पियो चवां साईं? बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। ॾिसो, हाणे हिकिड़ो कॾहिं कॾहिं पोएं दफ़े हिकिड़ो जॾहिं पाणी सरप्लस हो, पोएं ख़रीद जी ॻाल्हि कयां थो, डैम सॼा भरियल हुआ, केनाल में फुल सप्लाई हुई ऐं सिंध जे टिनी बैराजनि ते पंहिंजो पाणी पूरो हो, त पोइ वरी ओचितो सुवाल थिया त बाबा मुबारकपुर जी या भुगड़ा मेवण जी या कढण जी या जोई जी टेल में पाणी छो कोठल? हिकिड़ो आम सुवाल इहो कयो वियो न। इहो ई सुवाल आहे त जीअं बिजली जी विर्छ हुजे, पाणी जी या कंहिं बि जेका बुनियादी ख़िदमत आहे या सर्विस आहे उनजी विर्छ हुजे, उनजो बुनियाद मैनेजमेंट, इंतज़ामकारी ऐं तर्ज़ हुकुमरानी ते हूंदी आहे। पाणी भरे सरप्लस सिस्टम में हुजे, जेकॾहिं उनजी डिस्ट्रीब्यूशन जो सिस्टम, उनजे विरहाङे जो जेको पूरो ढांचो आहे उन में कमज़ोरियूं हूंदियूं त उहो पाणी सही नमूने में विर्छ न थी सघंदी। सो अच्छा, इन सॼे शयुनि खे जेकॾहिं जेके असांजे तर्ज़ हुकुमरानी जे जेके बुनियादी जेके हामियूं आहिनि, उनखे हक़ीक़त में ही राइट टाइम में आहे, बिन अहम टाइम आहे त
इलेक्शन कैंपेन्स हलनि पियूं त आम माण्हू सांझेवंद ऐं ख़ासि करे पॉलिटिकल विजन रखंदड़ जेके बि लीडरशिप आहे सिंध जी या पाकिस्तान जी उन सां डिस्कस कनि त बाबा गवर्नेंस कीअं बहितर थी सघे, कीअं भला बुगड़ा मेमण या केटी बंदर या जोही जी टेल में पाणी जी बहितरी कीअं अची थी सघे, सिर्फ़ु पाणी जे हवाले सां चवां थो। अच्छा, ॿियो असांखे सम्झणो पवंदो त असांजा जेके पंहिंजा रवैया आहिनि पाणी ॾांहुं, असांजा पंहिंजा जेके क़ौमी रवैया आहिनि उन्हनि खे बि माना मटाइणो पवंदो। इहो रवैया साईं मां लॻाए साहिबु तव्हांखे, छाकाणि त मां चाहियां थो त वरी रहनुमाई तव्हांजी मिले। हिकिड़ी त ॻाल्हि थी तव्हां कई त गवर्नमेंट्स जो जेको गवर्नेंस जो सिस्टम जेको आहे इदारा जेके बि इन्वॉल्व आहिनि उहो ठीकु आहे पंहिंजे जाइ ते, पर असांजा जेके यूज़र्स आहिनि तव्हां उन्हनि जे रवैये जी ॻाल्हि पिया कयो, ओवरऑल असांजा पंहिंजा जेके यूज़र जेके तरीक़ेकार आहिनि, जेके लाड़ा आहिनि, उन्हनि खे बि बहितर करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु। हाणे तव्हां ॾिसो, हाणे जा कुझु माना बुनियादी सुवालनि जिन खे ॾिसण जी ज़रूरत आहे। असां वटि सॼी सिंध में माना पाणी जे सही इस्तेमालु ऐं ज़राअत मां सुठी उपत वठण जे हवाले सां हिकिड़ा नख़लिस्तान मौजूदु आहिनि, हिकिड़ा सुठा मिसाल मौजूदु आहे। अच्छा, उन्हनि मां काफ़ी मिसाल त अहिड़ा आहिनि जंहिंमें माना साईं इमदाद निज़ामानी फार्म या साईं महमूद शाह साहब वारनि जो इहे जे प्रोग्रेसिव जे ग्रोवर्स आहिनि, पर इहे सभई वॾे पैमाने जा ग्रोवर्स आहिनि, छाकाणि त उन्हनि जा रिसोर्सिस वधीक आहिनि, इन करे उहे पंहिंजी ज़मीन इहे बि प्रोग्रेसिव जेके फार्मर्स आहिनि असां वटि जेके आबाद उहे आङुरियुनि ते गिणण जहिड़ा सिंध में मां तव्हांखे गिणाए एग्ज़ैक्टली। ॿी ॻाल्हि कयां थो त इन सां गॾु असां वटि नंढा नंढा माना गोलार्ची जो मिसाल आहे, हर माना जेका जिते जेके आबाशी जो सिस्टम आहे उते तव्हां ॾिसंदो त कुझु ज़ातियूं, कुझु माण्हू ऐं कुझु बिरादरियूं एग्रीकल्चर खे, ज़राअत खे बहितर नमूने सां था कनि ऐं कुझु जेके आहिनि सही नमूने कोन था कनि। हिकिड़ो ॿी इहो ॻाल्हि तव्हां ॾिसंदो त असां वटि हिकिड़ो इहो रवैयो आहे त माना माण्हू आवांदा पंहिंजा नथा वराइनि, मथे वारे पाणी पंहिंजो पीतो, ज़मीनूं भरियूं, उन खां पोइ आवांद वराइण जे करे ड्रेन में तव्हां ॾिसंदो त माना टेल में अणाहठ हूंदी पाणी जी, ड्रेनूं पाण सां मिठे पाणी सां भरियल हूंदियूं। छो? इहे असांजा पंहिंजा रवैया आहिनि न हिकिड़ा, जंहिंखे खुलियल नमूने ॾिसण जी ज़रूरत आहे। असांखे पंहिंजी कोताहियुनि ते ज़रूरु गौर करण जी ज़रूरत आहे। तव्हांजी ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदे, छाकाणि त इनखे पाण असां टाइम घटि हूंदो आहे, तंहिंजे करे कोशिशि कयूं तव्हांखां वधि में वधि असां ज्ञान हासिल करियूं। अर्ज़ु आहे त इहे जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि, जेके तव्हां चयो आहिनि सिंध में ख़ासि तौर ते पाणी जी अवेलेबिलिटी सूरत हाल ख़तरनाक थींदी वेंदी जेकॾहिं ऐन वक़्तु आहे पाण हिन खे एड्रेस न कयोसीं। सिंध हुकूमत, गुज़िरियल सिंध हुकूमत वञण खां पहिरीं हिकिड़ो वाटर पॉलिसी डॉक्यूमेंट ॾिनो, जंहिंजो तव्हां पाण ज़िक्र बि कयो आहे पंहिंजे आर्टिकल में बि। मां त सम्झां मूं सॼो डॉक्यूमेंट पढ़ियो आहे, इज़ अ वेरी गुड, वेरी इफेक्टिव डॉक्यूमेंट। ऐं इरिगेशन खाते खे, आपाशी खाते खे इंटीग्रेटेड वाटर रिसोर्स मैनेजमेंट खाते में कन्वर्ट करण जी ॻाल्हि थी आहे। त सम्झो था इहो जी प्रैक्टिकेबिलिटी जेका आहे हिन इदारे खे ठाहिण जी, ऐं इहो सॼो मैकेनिज़म ॿीहर ठाहिण जी, इहो थी वञे त इहे सॼा मसइला हल थी सघनि था जल्दी में? साईं ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि असांखे सम्झणु खपे, जेका बि सुधार आहिनि उन्हनि खे वक़्तु लॻंदो आहे मॉड्यूलर अप्रोच सां, माना सिर रखी ऐं पहिरियों पुस्ती ॾेई पोइ बुनियादु ठाहे पोइ ई अॻिते वधिबो आहे। हाणे जेका अहम ॻाल्हि आहे त सुठी ॻाल्हि आहे त पॉलिटिकल लीडरशिप असांजी सियासी अॻुवां माना जेका पोइ पीपुल्स पार्टी जी हिन ॻाल्हि खे महसूसु कयो त वाटर पॉलिसी हुजणु खपे। बावजूदि इन जे त फेडरल गवर्नमेंट अप्रैल 2018 में नेशनल वाटर पॉलिसी ॾिनी, पाणी जी पॉलिसी ॾिनी, पर हुकूमत सिंध ऐं इन ते ठीकु ठाक वक़्तु वरितो। इनजे छाकाणि त मां पाण इन जे प्रोसेस में हुउसि 2019 खां वठी 2021 ताईं, त इन जे बैकग्राउंड स्टडीज़ कई वयूं, तहक़ीक़ूं कई वयूं, डिस्कशन्स कई वयूं। उन जे नतीजे में जेका बि शइ साम्हूं आई आहे, हाणे इन जो इम्प्लीमेंटेशन प्लान, इन खे अमल में कीअं आणिजे उहो ठाहिण जी ज़रूरत आहे। ऐं जेका असां टेक्नोक्रेट्स ऐं जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि, कामूराशाही हुजनि या इंजीनियर हुजनि, मूं सूदो असांजी इहा सोच हूंदी आहे त यार वाटर जेके कंहिं बि क़िस्म जी का पॉलिसी आहे न, उहा उनजो को कमु कोन्हे, इहे छा कहिड़े कम जूं त आहिनि, पर सम्झणु खपे त सॼी दुनिया में जेका सुञाण दुनिया आहे, तरक़ी याफ़्ता आहे, तरक़ी पज़ीर दुनिया आहे, उहे पंहिंजियूं पॉलिसियूं ठाहिनि थियूं, उन्हनि घाड़ियुनि ते अमल था कनि। अव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त इन में हिकिड़ो बुनियादी फ्रेमवर्क ॾिनल आहे। हा, को बि डॉक्यूमेंट परफेक्ट न हूंदो आहे, उनमें कोताहियूं हूंदियूं आहिनि,
पर इन में बेसिक जेके इशूज़ आहिनि सिंध जा ॿई, हिकिड़ा त उहे जेके आपाशी वारा इलाइक़ा आहिनि जिते केनाल सिस्टम आहिनि 14 केनालनि जो, ऐं ॿिया उहे इलाइक़ा जीअं काछो, थर, कोहिस्तान, वाइट डेज़र्ट ऐं सामूंडी पट्टी, ऑफ ग्रिड जंहिंखे पाण चऊं था, जेके इरिगेशन सिस्टम सां गॾियल आहिनि। हा, जेके उन्हनि जा बि हल कया विया आहिनि। मसइलनि जी ॻाल्हि कई वई आहे। ग्राउंड वाटर, असां वटि जर जे पाणी, ॾिसो जर जो पाणी जो जेको मसइलो आहे उहो न सिर्फ़ु सिंध पर पूरे पाकिस्तान जे लाइ वॾो अहम मसइलो आहे। बावजूदि इन जे त असांजो तक़रीबन 80% जर जो पाणी खारो आहे या नमकीन आहे या कड़ो आहे, पर उन जे बावजूदि ॿाहिराड़ी जो बुनियादी तौर ते जेको पीअण जो पाणी आहे उहो जर मां थिए थो, या शेलो वाटर टेबल जेका वाहन जे करे जर जे अंदरि हली थी वञे। उते हाणे छा थियो आहे त जंहिं उन ते का असांजी मॉनिटरिंग सिस्टम कोन्हे, ऐं हुकूमत सिंध इन में बुनियादी कमु करण वारी आहे। हिकिड़ो सिंध वाटर ट्रांसफॉर्मेशन, वाटर एंड एग्रीकल्चर ट्रांसफॉर्मेशन प्रोजेक्ट आहे। उन में ग्राउंड वाटर मॉनिटरिंग एंड हाइड्रो इंफॉर्मेटिक्स मीन्स हिन वक़्तु साइंस जी दुनिया आहे। हिन वक़्तु इल्मु ॼाण खे माना सैटेलाइट खां ॾिसी धरती सां मिलाइण जी दुनिया आहे। उन में कुझु बुनियादी ॻाल्हियूं कयूं आहिनि। ऐं ॿियो जेको हिकिड़ो सेट आहे, असांखे सम्झणु खपे त जेके इंजीनियरिंग जा इदारा आहिनि उहे सिर्फ़ु सिविल इंजीनियरिंग सां कोन हलंदा। हाणे इहा बि मां पंहिंजे कालम में ॻाल्हि कई आहे त सोशल साइंस जा माण्हू, जियोलॉजी जा माण्हू, क्लाइमेट चेंज जा ऐं वाटर डिप्लोमेसी जा ॼाणू माण्हू, इहे नौजवान जेके नींगर ऐं नींगरियूं, उन्हनि खे अॻिते अची ऐं इन्हनि डिपार्टमेंट्स में मेरिट जे बुनियाद ते भर्ती करे हिकिड़ी नई जेका सदी हले पई, जंहिंजा तक़रीबन 2 ॾहाका त असां ज़रे गॾु सुते गुज़ारिया आहिनि, त बाक़ी जेके साल आहिनि उन में बहितरी कोशिशि कजे। जी लहरी साहब, मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, विच इज़ ग्राउंड रियलिटी। एंड ग्राउंड रियलिटी इज़ त जॾहिं सीडा ठही पए त इरिगेशन जो जेको असांजो गवर्नेंस सिस्टम आहे उन सख़्तु मुखालफ़त कई। छाकाणि कारण त केरु बि न चाहींदो आहे त असांजे इख़्तियार ते ॿियो को अचे या नवां माण्हू अचनि, ऐं ख़ासि तौर ते प्राइवेट सेक्टर जा माण्हू अचनि, त सीडा जी सख़्तु मतिलबु सुधारनि जी मुखालफ़त कई हुई। वाटर पॉलिसी अची वई आहे, चलो साॻाई जेको असांजो आपाशी जो गवर्नेंस सिस्टम आहे इन्हनि खे ओन कयो आहे, हलाईंदा। प्रॉब्लम सुधारनि जो आहे। मां पंजाब जो तव्हांखे मिसाल ॾियां, तव्हां पाण हुते हाणे इस्लामाबाद में आहियो। पंजाब जो एॾो फॉरवर्ड लुकिंग सिस्टम ऐं हाइड्रो इंफॉर्मेटिक्स त बहितरीनु आहे। तव्हांखे लाहौर में वेही हू भावलपुर जे रहीम यार ख़ान जे नंढे वाह जी बि इंफॉर्मेशन ॾेई छॾींदा, हिते एतिरो पाणी अचे थो, ऐं उहो सॼो पब्लिक थियल आहे। इहे शयूं करण में को विल जी ज़रूरत आहे, को सिस्टम त एॾा न महांगा आहिनि, न को ॾुखियाई थींदी। तव्हां सम्झो त इहे प्रॉब्लम आहे पंहिंजे जाइ ते, हिन खे हल करण जी ज़रूरत आहे? साईं बिल्कुलु सही था चओ। इन में मां सम्झां थो त कंहिं बि माना रियासत या हुकूमत खे हाणे ॿी चॉइस कोन्हे त जेसि ताईं पंहिंजे वसीलनि जी उहो सही नमूने में माप न करे सघंदा त उनजी विर्छ कोन थी सघंदे। पंजाब जो मॉडल सुठो आहे ऐं उन में हुननि बुनियादी तब्दीली आंदियूं आहिनि, ऐं उन में ईअं थियो आहे त इरिगेशन डिपार्टमेंट आपाशी खाते मां या सीडा मां कई वफ़द ओॾे वक़्तु ब वक़्तु वेंदा रहिया आहिनि, ऐं उन्हनि सां उनजो लिएज़ान आहे। ऐं मां सम्झां थो त अञा बि जेका स्टेट ऑफ आर्ट जेके माप जो सिस्टम आहे उहे बर्पा न करे सघिया आहिनि, पर असांखां घणा एडवांस आहिनि। ऐं माना असांखे पंहिंजनि माना जेके ॿाहिरि सूबा आहिनि उन्हनि खां सिखण जी ज़रूरत आहे। न सिर्फ़ु इहो, जेकॾहिं तव्हां ख़ैबर पख्तूनख्वा जे कुझु हिसनि में वेंदो त उते उन वाटर सिस्टम ते इहे जेके गैजेट्स आहिनि, वेलोसिटी मीटर्स आहिनि, ऐं ॿियूं शयूं इंस्टॉल कयूं आहिनि, उते हयूं आहिनि। ऐं हुकूमत सिंध मां सम्झां थो इन में तमामु घणी सीरियस आहे। हाणे हींअर हिकिड़ो टेलीमेट्री जो सिस्टम फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां बि पाइपलाइन में आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त 2003 ऐं वारो जेको 5 वारो टेलीमेट्री सिस्टम जेको वापराए थोरो थियो, उहो फेल इन करे वियो त उन में ओनरशिप कोन्हे सूबनि जी। हींअर मां सम्झां थो त हुकूमत जेका बि आहे, जेका आईंदड़ हुकूमत जेका ईंदी या जेका हलंदड़ हुकूमत आहे या पोइ हुकूमत आहे, उहो उन्हनि इन में इहो ज़रूरु रखियो आहे त सभिनी सूबनि खे एतमाद में वठी ऐं मेजरमेंट्स बहितर कयूं वञनि। अच्छा, ॿियो सॉरी मां ॻाल्हि पंहिंजी वधायां थो। हिकिड़ो पंहिंजो माना मिथ आहे त बाबा जेके मापूं जेके आहिनि उहे सही न ॿुधायो, त न हिन मां को
माना सिंध जो या पंजाबी थी पंजाब वारा सही न ॿुधाईंदा इन करे त हुन पंजाब जो मतिलबु नुक़सानु न थिए, सिंध वारा सही इन लाइ न ॿुधाईंदा त मतिलबु सिंध वारनि जो नुक़सानु थिए। इहा मिथ आहे। ॾिसो जेके 1991 एकॉर्ड में एस्टेब्लिश्ड राइट्स आहिनि सूबनि जा, उहे एस्टेब्लिश्ड आहिनि। उहे अंटिल एंड पॉलिटिकली का उन में तब्दीली अचे थी त उन ताईं उन मां को बि सूबो आहे, का बि रियासत उन मां हिकिड़ो फुड़ो बि पाणी घटाए कोन सघंदी। ॿियो जेका अहम ॻाल्हि आहे त जेको बि पाणी अंडर रिपोर्टेड हूंदो या ओवर रिपोर्टेड हूंदो, माना घटि ॿुधायो वेंदो या वधीक ॿुधायो वेंदो, उनजो फ़ाइदो हमेशह वॾे माण्हू खे थींदो, कंहिं टेलेंटर खे कोन थींदो। इन करे आम आवाम जी भलाई जे लाइ बहितर आहे त जेको बि वाकू आहिनि उनखे सही नमूने ॿुधायो वञे। अच्छा, इन में सर मां लगारी साहब हाणे असां छा जो मां चाहियां थो त तव्हां सां डिटेल में हिन सां ॻाल्हि ॿोल करे, पर असां वक़्त जी थोरो तंगी ज़रूरु आहे, पर इहो तव्हांजा पॉइंट्स वेल टेकन। मां चाहींदुसि त तव्हां सां इनशाला इन मामले ते असां वधीक ॻाल्हाईंदा रहंदासीं जीअं अॻिते हलंदासीं। लगारी साहब नाज़रीन असांखे जॉइन कयो। सर थैंक यू वेरी मच। ऐं उन ॿुधायो त सिंध में पाणी जी हाणे चॉइस न आहे, सिंध गवर्नमेंट जेका बि अचे थी, नेक्स्ट जेका बि टेक ओवर करे थी, हाणे उन्हनि खे इहे जेके मापनि जो सिस्टम आहे, पाणी जी गवर्नेंस सिस्टम खे बहितर करणो पवंदो, अदरवाइज़ असांखे मुस्तक़बिल में तमामु घणी ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। एज़ ए प्रोविंस ऐं सिंध जा माण्हू हर हारी नारी खे ख़ासि तौर ते नंढो जेको आबादगार आहे उनखे वरी ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। मोहसिन बबर खे जेके प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।